ना अहलो असांजो माली आहे गुलशन ऐं गुलनि जो छा थींदो। ना अहलो असांजो माली आहे गुलशन ऐं गुलनि जो छा थींदो। ना ज़ौक़ जे हथ में बाग़ रहियो मासूम वणनि जो छा थींदो। कांवनि खे इजाज़त कांकां जी बुलबुल की सदा ते आबंदश हर शाख ते चिबरो वेठो आहे अंजाम गुलिस्तां छा थींदो। अज़ीज़ दोस्तो, जमियत उलमा इस्लाम जे मरकज़ी हुकूमत पूरे मुल्क जियां जामशरनि जे अंदर भी जमियत उलमा इस्लाम ज़िले जामशर जे तरफ़ां कश्मीरी मुसलमान सां इज़हारे हमदर्दी जे ख़ातिर अॼु असां 5 फरवरी ते रैली कढी रहिया आहियूं। इन रैली में भारत बेग़ैरत खे ॿुधाइणु चाहियूं पिया त तोखे शर्म अचणु खपे जो कश्मीर जे अंदरि निहत्तनि मज़लूम मासूमनि जे मथां ज़ुल्म पियो करी ऐं औरतुनि जे मथां ज़ुल्म पियो करी ऐं जेको आहे उते मुसलसल 200 ॾींहं थियण वारा आहिनि। तुंहिंजो अहिड़ो ज़ुल्म आहे मज़लूम कश्मीरियुनि सां, इहो तुंहिंजो शर्मनाक अमल आहे। असीं पूरे मुल्क पाकिस्तान जे अंदरि जेके बि पाकिस्तानी बल्कि पूरी दुनिया जे अंदरि जेकी मुसलमान आहिनि असां सभु इन भारत ऐं मोदी सरकार जे ग़लति अमल जी मज़म्मत कयूं था ऐं उते लानतूं मोकिलियूं था पिया। असीं दोस्तो सम्झा थो असांजे हिन मुल्क पाकिस्तान जे अंदरि जेके बि पाकिस्तानी आहियूं असां पाकिस्तानियुनि खे जेतिरो बि कश्मीरियुनि सां हमदर्दी आहे जो जेकॾहिं कश्मीर जो ॾींहुं थिए थो पियो त कश्मीरियुनि जे हमदर्दी जे लाइ पाकिस्तान जा नंढड़ा पाकिस्तान जा नौकिरियुनि वारा जवान मर्द नंढा वॾा सभु रोडनि ते निकिरी था अचनि। एॾो कश्मीरियुनि जे लाइ उन्हनि जे दिलि में दुख आहे, दर्द आहे, एॾो उन्हनि जे मामले में परेशान आहिनि। पर जेकॾहिं इन अवाम वांगुरु असांजी हुकूमत पाकिस्तान मौजूदा सरकार सीरियस थे कश्मीरियुनि जे मसइले जे लाइ उहा सीरियस न आहे जेतिरो सीरियस हुजणु खपे त हीउ कश्मीरियुनि जो मसइलो कुझु न कुझु हल थी सघे थो। जेकॾहिं तूं घर खोखरा पहाड़ जो बॉर्डर खोले सघीं थो पर हिंदुस्तानी सिखनि जे लाइ कादियानी जे लाइ त कश्मीरियुनि जे लाइ तो छा कयो आहे। असां इमरान गवर्नमेंट खां इहो मुतालबो था कयूं त फिलफोर इन कश्मीरियुनि जे हमदर्दी जे लाइ कश्मीरियुनि जे यापे जीअण जे लाइ कुझु क़दम खयो वञे। असां कश्मीरियुनि सां कल्ह बि गॾु हुयासीं, असां पाकिस्तानी अवाम कश्मीरियुनि सां अॼु बि गॾु आहियूं। असांजी इन कश्मीर जी आज़ादी ताईं ऐं इंशाअल्लाह भारत जी बर्बादी ताईं जंग जारी रहंदी। पाकिस्तान कश्मीर बनेगा, पाकिस्तान कश्मीर बनेगा, पाकिस्तान। जमियत उलमा इस्लाम जिंदाबाद, कायदे इनकिलाब मौलाना फजलुर रहमान जिंदाबाद। मां जमियत उलमा इस्लाम ज़िले जामशर जे अमीर खे गुज़ारिश कंदुसि त की साथियुनि सां मुखातिब थियनि ऐं दुआ ख़ैर फरमाइनि। शेख साहब बैक करे बजो 2-4 मिनट इते ईअं करो लाइन लॻाए साईं थोरो हेॾे